तव्हांखे बि ख़बर हूंदी कि प्रोग्राम छो रखियो वियो आहे, कहिड़ी टॉपिक ते आहे। त मां चवां हिन खां पहिरियों तव्हां सभिनि खे केरु चवंदो कि प्रोग्राम छो रखियो वियो आहे? केरु चवंदो? छाजो प्रोग्राम आहे, छो रखियो आहे, तव्हां छो आया आहियो? सभिनि खे ख़बर त हूंदी। जी 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 कोरोना वायरस वरी अची है लॉकडाउन सन्मान समारोह जी। त अॼु हुननि जे लाइ असां सन्मान समारोह रखियो आहे। जे माण्हू न लॉकडाउन जहिड़ी कोरोना जहिड़ी महामारी में जे पंहिंजे तन मन धन खां ज़रूरियातमंद माण्हुनि जी मदद कई आहे, अहिड़े समय में पंहिंजा माण्हू बि अॻियां न ईंदा आहिनि। अहिड़े समय में हिननि वञी करे हॉस्पिटल में वञी करे फ्रूट जूस जेतिरो बि इन ज़रूरतमंद वस्तु आहे हुननि में हुननि खे हेल्प कई आहे। त उहो माण्हू अॼु असांजे विच में जोड़ा आहे, हुननि जे लाइ हिकु बार ज़ोरदार ताड़ियूं थी वञे। ऐं अॼु असांजे विच में पंहिंजो कीमती समय व्यर्थ करे जोड़ाया आहिनि मोड़ासा सिंधी समाज, प्रांतीय सिंधी समाज, ईडर सिंधी समाज ऐं असांजा हिम्मतनगर सिंधी समाज ऐं सिंधी संगत। हिन लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञे। हिन जे लाइ मां ॿ लाइन चवां थी कि भगवान हेठि नथा अची सघनि। हे पाण सभिनि खे ख़बर आहे कि भगवान हेठि नथा अची सघनि, पर भगवान पंहिंजे रूप में अहिड़े माण्हुनि खे मोकिलींदा आहे जे माण्हू असां ख़राब समय में हूंदा आहियूं त भगवान जो रूप थी करे ईंदा आहे ऐं असांजी मदद कंदा आहे। त अॼु अहिड़ा ई माण्हू असांजे विच में जोड़ा आहिनि। त प्लीज़ हिकु बार ज़ोरदार अहिड़े माण्हुनि जे लाइ ताड़ियूं ॾियो।